टंडो आदम में SUP के नामज़द उम्मीदवार पारां वार्ड नंबर 15 ते नामज़दगी फॉर्म जमा करायो वियो। SUP जा उहदेदार ऐं कारकुन वॾे तादाद में मौजूद। रिपोर्ट मूजिब टंडो आदम के वार्ड नंबर 15 ते ख़ाली थियल बलदियाती सीट ते सिंध यूनाइटेड पार्टी के नामज़द कयल उम्मीदवार गुलाम मुस्तफ़ा सांद नॉमिनेशन फॉर्म असिस्टेंट कमिश्नर टंडो आदम की ऑफिस में जमा करायो। उन मौके ते SUP डिवीजनल इंफॉर्मेशन सेक्रेटरी कामरेड मोहम्मद खान पंवर, SUP ज़िले सांगड़ के सदर बागी मुजाहिद तईम, ज़िले सेक्रेटरी शफ़ी मोहम्मद सान, टंडे आदम तालके के सदर मोहम्मद यूसुफ खोसो ऐं ॿियनि अॻवाननि मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल 15 सालनि खां जमहूरियत के नाले मड़ियल हुकूमत न रुगो मुल्की नाणे के लुटियो पर इदारा भी नाकाम करे जमहूरियत जा इख़लाक़ी क़दर तबाह ऐं बर्बाद करे छॾिया। SUP जो अवामी जमहूरी क़ौमी सियासी समाजी रुतबो बहाल करण लाइ मुसलसल अमल के मैदान में आहे। अॼु असां वोट की तब्दीली ऐं खुशहाली के नारे के पंहिंजे उम्मीदवार के बहाल कयो आहे। हुननि चयो त असां जूं जमायत इस्लामी, MQM, फंक्शनल लीग, नवाज़ लीग ऐं शहरी इतिहाद सां SUP उम्मीदवार की हिमायत करण लाइ ॻाल्हियूं हलंदड़ आहिनि। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स के लाइ असांजे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन के प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।